अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में असां तव्हां जे लाइ ठाहींदासीं मज़ेदार मटन कुन्ना जी रेसिपी। मटन कुन्नो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां देसी घी विझूं था अधु कप, 2 अदद विचोली साइज़ जा कटियल बसर विझूं था ऐं हाणे बसरनि खे तक़रीबन 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। बसरनि खे तक़रीबन 2 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था नंढो गोश्त 1 किलो। गोश्त विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। थूम ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 3 टेबल स्पून। हेड विझूं था अधु टी स्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे अधु टेबल स्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। लूणु विझूं था अधु टेबल स्पून। तव्हां चाहे त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट ताईं विचोली बाहि ते गोश्त खे पचाइण खां पोइ हाणे विझूं था पाणी 1 लीटर। ऐं पाणी विझी हाणे असां ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 1 कलाक जे लाइ विचोली बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे तक़रीबन 1 कलाक जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे गोश्त खे मज़ीद 6 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते भुजंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे 6 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था ॾही अधु कप। ऐं ॾही विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था कॉर्न स्टार्च 1 कप। ऐं हाणे कॉर्न स्टार्च आहिस्ते आहिस्ते गोश्त में ऐड कंदासीं। हिन खां पोइ विझूं था पाणी 1 कप। ऐं हाणे प्याली में असां जीरो विझूं था 2 टीस्पून। गरम मसाले जो पाउडर विझूं था अधु टीस्पून। जायफल जो पाउडर आहे तक़रीबन 1 चुटकी। जावित्री जो पाउडर आहे 1 चुटकी। बादियान जी गुल जो पाउडर आहे 1 चुटकी। ऐं नंढनि गोटनि जो पाउडर आहे 1 चुटकी। हाणे इन सभिनी मसालनि खे चङी तरह सां मिक्स करे गोश्त में विझंदासीं। गोश्त में ऐड करण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे ढक ॾेई करे गोश्त जो तेल अलॻि थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे तक़रीबन 10 खां 15 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे ऐं गोश्त जो तेल अलॻि थी चुको आहे। ऐं हाणे असांजो मज़ेदार मटन कुन्नो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ मज़ेदार ऐं तमामु आसान मटन कुन्ना जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।